अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ क़तलतुम नफ़्सन फ़द्दारअतुम फ़ीहा वल्लाहु मुख़रिजुम मा कुन्तुम तक्तुमून फ़क़ुलना इज़रिबूहु बिबअज़िहा कज़ालिक युह्यिल्लाहुल मौता व युरीकुम आयातिहि लअल्लकुम तअक़िलून क़ुलूबुकुम मिन बअदि ज़ालिक फ़हिय कल-हिजारति औ अशद्दु क़स्वह वइन्न मिनल हिजारति लमा यतफ़ज्जरु मिन्हुल अन्हार वइन्न मिन्हा लमा यशक़्क़क़ु फ़यख़रुजु मिन्हुल मा वइन्न मिन्हा लमा यहबितु मिन ख़श्यतिल्लाह वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बाजमात नसीब फ़रमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराईल वारनि खे पंहिंजा एहसान यादि ॾियाराईंदे हिकु इहो एहसान यादि ॾियारायो हो त तव्हां बनी इसराईल वारनि मां हिकिड़े नौजवान कंहिं माण्हूअ जो क़त्ल करे विधो, पोइ तव्हां हुनजो मक़तूल जो क़ातिल ॻोल्हण जे लाइ परेशान हुयो, हिक ॿिए जे मथां पिया हणो। हू चवे पियो तो क़त्ल कयो आहे, हू पुछे न तो कयो आहे, हिक ॿिए ते पिया हणो। अल्लाह तबारक व तआला उन इहे सॼे मामले खे हिक गऊं जे गोश्त जे टुकरे सां मनसूब करे उन मक़तूल जे जिस्म खे लॻायो वियो, गोश्त जो टुकरो गऊं जो। त पोइ अल्लाह तबारक व तआला उनखे ज़िंदगी ॾिनी, उहो ज़िंदह थियो, उन पंहिंजे क़ातिल जो नालो ॿुधायो, वरी वफ़ात करे। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इहो मरहलो बयानु फ़रमायो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मज़ीद बनी इसराईल जे माण्हुनि खे एहसास ॾियारियो आहे। जेके अल्लाह ताला एहसान कया उन्हनि जे मथां, उन्हनि एहसाननि जे करे ज़रूरी हुयो, लाज़िम हुयो त बनी इसराईल वाला अल्लाह तबारक व तआला जे एहसाननि खे ॾिसी करे पंहिंजे मुहसिन हक़ीक़ी अल्लाह जे ज़ात खे मञे वञनि हा, उन जे हुक्मनि जी ताबेदारी कनि हा, उन जा सदोरा बाना थी पवनि हा, पर ईअं कोन थियो। अल्लाह तबारक व तआला उन इहे गुज़िरियल वाक़े खे मुख़्तसिर लफ़्ज़नि में बयानु करे पोइ अल्लाह ताला हुननि खे पंहिंजा एहसान अजीब अंदाज़ में यादि ॾियाराया आहिनि। फ़रमायाईं वइज़ क़तलतुम नफ़्सन फ़द्दारअतुम फ़ीहा, यादि अथव जॾहिं तव्हां मां हिकिड़े कंहिं माण्हूअ खे क़त्ल करे विधो, अथव यादि? साईं हा हा यादि अची वियो। पोइ फ़द्दारअतुम फ़ीहा, पोइ उन क़ातिल जे बारे में ॻोल्हा कंदे कंदे न पियो जो लभेव त हिक ॿिए ते पिया हणो, अथव यादि? साईं हा। वल्लाहु मुख़रिजुम मा कुन्तुम तक्तुमून, पर इहो बि यादि हूंदव त अल्लाह तबारक व तआला उन शइ खे ज़ाहिर करे ॾिनो जंहिं शइ खे तव्हां लिकायो पिया। क़ातिल लिकायो पिया न। हक़ीक़त में हिकिड़ो नौजवान कंहिं छोकिरीअ सां चाहत रखे पियो, पोइ उन जे पीउ खे चयईं त इहा मूंखे निकाह में ॾे। उन जे पीउ इनकार कयो। हिन नौजवान तेश में अची करे, गुस्से में अची करे उन छोकिरीअ जे पीउ खे इनकार जे करे क़त्ल करे विधो। हाणे इहो लिकी वियो, कंहिंखे ख़बर कोन हुई। अल्लाह तबारक व तआला इन ई तरह सां उनखे ज़ाहिर कयो जो गोश्त जो टुकड़ो गऊं जो उन जे जिस्म खे लॻायो वियो, पोइ ही उथी पियो, पोइ हिन पंहिंजे क़ातिल जो नालो ॿुधायो। तव्हां त मसइलो हल थी वियो, न त वॾी खून रेज़ी थिए हा क़ौम जे अंदरि, हू हुन ते हणे हा, हू हुन ते हणे हा। पोइ अल्लाह तबारक व तआला फ़रमायो बनी इसराईल वारनि खे पंहिंजा एहसान यादि ॾियाराईंदे अजीब अंदाज़ में फ़क़ुलना इज़रिबूहु बिबअज़िहा कज़ालिक युह्यिल्लाहुल मौता,
अल्लाह जी फरमायो जॾहिं तव्हां उन गऊं खे ॻोल्हे करे ज़बह कयो पोइ असां चयोसीं त इन जे गोश्त जो कुझु टुकड़ो इन मक़तूल जे जिस्म सां थोरो टच कयो, हणो पोइ उथी पियो, ज़िंदगी मिली, उनखे हयाती मिली वई, उथियो, उन पंहिंजे कातिल जो नालो ॿुधायो, मसइलो बि हल थी वियो। अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि माण्हुनि खे इन्हनि अल्फाज़नि सां सेखारणु चाहियूं था जेके माण्हू चवनि था त मौत खां पोइ ॿीहर न उथंदासीं, जेके चवनि था त क़ब्रुनि मां न उथंदासीं, आइदा कुन्ना इज़ामन व रुफ़ातन इन्ना लमबऊसून ख़ल्क़न जदीदा, जेके चवनि था त मरण खां पोइ क़बर में दफ़न थियण खां पोइ जिस्म ॻरी वेंदो, हॾा भुरी वेंदा, जिस्म हॾा बिल्कुलु ख़तमु थी वेंदा, मिटी थी वेंदा, पोइ कीअं वरी नई सही उथंदासीं। अल्लाह जी फरमाए थो उन्हनि खे सेखारणु था चाहियूं त कज़ालिक युहयी अल्लाहुल मौता, अहिड़ीअ तरह सां ई असां मुर्दनि खे ज़िंदगी ॾींदासीं। छा भला गऊं जे गोश्त में एतिरो कमाल ऐं करंट रखियलु आहे छा जो मुर्दे जे जिस्म ते हणूं त उहो ज़िंदा थी वञे? न, अल्लाह ताला जेकॾहिं इन्हनि शयुनि में एतिरी ताक़त रखे थो त माना असुल हुकुम अल्लाह जो आहे न, जेको कमु थो करे, ताक़त ऐं कुदरत करंट असुल अल्लाह जे ज़ात जे हुक्म में आहे न, जेको गोश्त में लॻे थो, गोश्त जिस्म सां लॻे थो त मुर्दा जिस्म हयातीअ में अची थो वञे, तब्दील थो थी वञे, ज़िंदा थो थी वञे। पोइ अल्लाह ताला फरमाए थो वयुरीकुम आयातिही लअल्लकुम ताक़िलून, असां तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं था जीअं तव्हां हिन अकुल खां कमु वठो, जीअं सम्झो, जीअं अकुल कयो, अकुल खां कमु वठो। माना मालूम थिए थो त जिन माण्हुनि जो अक़ीदो कुफरिया हीअ आहे त मौत खां पोइ कोन उथंदासीं, हिसाब किताब कोन्हे, हिकिड़ो इन हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन, पुराणे ज़माने खां वठी इहे कहाणियूं किसा आखाणियूं ॿुधंदा ईंदा आहियूं, हक़ीक़त कोन्हे का। जंहिंजो इहो नज़रियो आहे, अल्लाह जी फरमाए थो उन्हनि माण्हुनि खे अकुल खां कमु वठणु घुरिजे, असांजे निशाननि खे ॾिसी करे सम्झी वञनि त असां मुर्दनि खे कीअं ज़िंदा कंदासीं। पोइ जॾहिं अल्लाह तबारक व ताला इहे पंहिंजूं कुदरत वारियूं निशानियूं ज़ाहिर करे बनी इस्राईल वारनि खे ॾेखारियूं, पोइ अल्लाह ताला हिते उन्हनि खे अहसासु ॾियारायो आहे त तव्हांजो मुर्दो ज़िंदह थी वियो ऐं उहो तव्हांजे कातिल जो नालो ॿुधाए वियो, तव्हांजो मसइलो हल थी वियो। पोइ त घटि में घटि पंहिंजे उन मोहसिन हक़ीक़ी रब जे ॾाढो किरी पियो आहे, पोइ त हुनजी इबादत कयो आहे, पोइ त मूसा अलैहिस्सलाम पैगंबर जो चयो वठो आहे, पोइ त तौरात ते अमल कयो आहे, पोइ त अल्लाह तबारक व ताला जे हुक्मनि जी इताअत कयो आहे, पर कोन कई तव्हां। सुम्म क़सत क़ुलूबुकुम मिन बाद ज़ालिक, इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ बि तव्हां जूं दिलियूं पथर थी वियूं। फ़यकल हिजारा, अल्लाह से फरमायो उन्हनि जूं दिलियूं सख़्तु थी वियूं पथरनि वांगुरु, दिलियूं उन्हनि जूं सख़्तु थी वियूं पथरनि वांगुरु। पर कंहिं हद ताईं पथर में बि कुझु न कुझु शऊर आहे, कुझु न कुझु हिस्सो आहे, महसूसु करे थो। इंसान जेतिरो अकुल ऐं शऊर खणी उन में कोन्हे, पर कुदरत ख़ुदाबंदी हर मख़लूक खे जेतिरो शऊर ॾिनो आहे, उन एतबार सां पथर में बि शऊर आहे, उनखे बि ख़ुदा जो ख़ौफ़ थिए थो, जीअं अल्लाह से बयानु कयो आहे। पर फरमायई त तव्हां पथरनि वांगुरु, पर अशद कसर, पथरनि खां बि वधीक सख़्तु, एॾियूं दिलियूं तव्हांजूं सख़्तु थियूं। पोइ फरमाई त पथर खां बि वधीक सख़्तु कीअं हो, थोरो तवजो फरमाई व इन मिनल हिजारति लमा यतफज्जरु मिनहुल अनहार, पोइ पथरनि मां कुझु अहिड़ा बि पथर आहिनि जेके हीअं फाटी पवंदा आहिनि, पोइ उन मां पाणीअ जूं नहरूं चश्मा वहंदा। जीअं गुज़िरियल आयतुनि में तव्हां ॿुधो त मूसा अलैहिस्सलाम खे साॻियो ई बनी इस्राईल जे क़ौम वारनि जॾहिं पाणीअ जी तपश, गर्मीअ जी तपश थी उन्हनि खे ऐं पाणीअ जी तलब थी, त मूसा अलैहिस्सलाम खे चयूं त अल्लाह ताला खां घुर त असांजे लाइ पाणी पैदा करे। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो उदरिब बिअसाकल हजर, पोइ हिन पथर खे लठ हण। जॾहिं पथर खे लठ हयईं त उहो टुटी पियो, हुन मां 12 चश्मा निकिता। पोइ अल्लाह ताला बनी इस्राईल वारनि खे अहसासु थो ॾियाराए, तव्हां पथरनि खां बि वधीक सख़्तु दिलि हो। पथरनि मां कुझु पथर त अहिड़ा बि आहिनि जेके फुटी था पवनि, उन मां चश्मा था निकिरनि पाणीअ जा। एॾो फ़ाइदो आहे उन्हनि पथरनि मां जो क़ौम पाणी पीए थी,
मखलूक खुदाबंदी उन मां पाणी पी फ़ाइदो वठे थी, ज़मीन आबाद थिए थी, जानवर पाणी पीअनि था, लटो कपिड़ो धो था, एॾो फ़ाइदो तव्हां वरितो। छा पत्थर छा क़ौम खे फ़ाइदो ॾिनई? पत्थर बि एॾा वॾा क़ीमती थियनि था क़ौम जे फ़ाइदे जे लाइ, तव्हां त पत्थरनि जहिड़ा न आहियो, उन्हनि खां वधीक चटो। पोइ अलाह साईं फरमायो चङो, पत्थरनि में हिकिड़ा त अहिड़ा आहिनि जेके फुटनि था, चश्मा था निकिरनि वॾा पाणीअ जा, पर पत्थरनि मां कुझु पत्थर वरी अहिड़ा आहिनि जिन मां वॾा चश्मा पाणीअ जा न सही, कुझु पाणी उन्हनि मां निकिरे थो। जीअं आबशार जबलनि मां पाणी अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां पाणी जबलनि मां निकिरे थो, पत्थरनि मां, जबल जे हीअं अंदरूनी तहनि मां। अल्लाह जी फरमाए थो त कुझु पत्थर अहिड़ा बि आहिनि जिन मां नहरुनि जेॾो पाणी न, बल्कि कुझु पाणी थोरो निकिरे थो उन मां। तव्हां एतिरो बि न कयो जो अल्लाह ताला जे ख़ौफ़ ऐं ख़शियत जे करे तव्हां जूं दिलियूं पाणी थी वञनि हा, अखियुनि मां ॻोढ़ा वहनि हा, दिलि तव्हांजी नरम थी पवे आहे, पाणी थी पवे आहे, झुकी पियो आहे, एतिरो त न थियो आहे। ॿियो न त भला ज़ाहिरी दिलि जा, अखियुनि मां ज़ाहिरी तौर ते ॻोढ़ा न वहिया तव्हांजा, दिली दिलि में त ख़ुदा खे तस्लीम कयो। ज़ाहिरी तव्हांजूं अखियूं त शर्म खां न झुकियूं, न ॻड़ियूं, पाणी न ॻाढ़ियो उन्हनि, ॻोढ़ा न ॻाढ़िया, दिलि त तव्हांजी रोए हा। उन्हनि पत्थरनि वांगुरु जेके वॾा पाणी जा चश्मा त पैदा नथा कनि, पर थोरो पाणी त कढनि था, उन्हनि जहिड़ा थियो आहे। पर न, एतिरो बि तव्हांखे शऊर न आयो, एतिरो बि तव्हांखे ख़्यालु न थियो पंहिंजे मुहसिन हक़ीक़ीअ जो, त पोइ अल्लाह साईं फरमायो टियों दर्जो पत्थरनि जो, वइन मिन्हा लमा यहबितु मिन ख़शियतिल्लाह, कुझु पत्थरनि मां अहिड़ा बि आहिनि जेके ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे जबल जे ऊचाईअ ताईं टुटी करे किरनि था हेठि। पोइ हाणे तव्हां उन पत्थर वांगुरु जेको पाणी पियो फुटाए, नरम दिलि थी करे दिलि व जान सां, अखियुनि सां ॻोढ़ा ॻाढ़े करे रो आहे, एतिरो न थियो त भला दिली दिलि में मञियो आहे, दिलियूं रोअनि हा तव्हांजो पंहिंजे मुंहं सां, एतिरो बि न थियो त भला हीअं ख़ुदा जे आॾो अकुल सां, दिलि ऐं दिमाग़ सां, सोच फ़िक्र सां मञे वठो आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि जे अंदरि पैदा कयो आहे त हाओ वहदहू ला शरीक हिकु ख़ुदा आहे। एतिरो त घटि में घटि ख़ौफ़ रखो आहे जेतिरो पत्थर ख़ुदा जे ख़शियत जे करे किरी था पवनि, तव्हां वेठे वेठे माना ख़ुदा जे आॾो सजदे में किरी पओ आहे। ईअं त थिया, पर कोन कयो तव्हां। सुम्मा क़सत क़ुलूबुकुम मिन बादि ज़ालिक, इन खां पोइ तव्हांजूं दिलियूं पत्थर थी वियूं। पर छा सम्झो आहे तव्हां त तव्हांजे इन्हनि हरकतुनि ऐं तव्हांजे ज़िद्दियत ऐं नाफ़रमानीअ खे असां कोन था ॼाणो। वल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तामलून, यादि रखो अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इन्हनि अमलनि करतूतनि खां बेख़बर न आहे, बाख़बर आहे, सॼी ख़बर अथसि, सभु कुझु मालूम अथसि त तव्हां छा था कयो, किथे घुमो था, किथे खाओ था, छा कमु कयो था, किथे किथे घुमो कयो था, छा कयो था, कहिड़े अंदाज़ में तव्हां ज़िंदगी गुज़ारियो था, खाओ पीओ छा था, साहु कीअं था खणो, सिहत बीमारी सभु शइ तव्हांजी असांजे नज़र में। तव्हां छा सम्झो त रब तबारक व तआला असांजे करतूतनि अमलनि खां बेख़बर आहे? बेख़बर न आहे, बाख़बर आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे अहसासु ॾियारियो बनी इसराईल वारनि खे। हाणे हिते सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु पैदा थींदो आहे त साईं अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम संदसि पैगंबर जे मौजूदगीअ में उन मक़तूल जो क़ातिल अल्लाह ताला पाण वहीअ जे ज़रिए जेकॾहिं ॿुधाए या मूसा अलैहिस्सलाम खे त ॿुधाए सघे पियो जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए, या मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते वञी सिधो सो अल्लाह ताला जे ज़ात सां हम कलाम थींदो हो, हुते अल्लाह ताला ॿुधाए सां हे एॾो वॾो ख़फ़ो छो करायो वियो त गऊं खे कोहो, पोइ उहा रंग जी पीली हुजे, ॾिसंदड़नि खे वणे, हर में वहू बि न हुजे, पाणीअ में बि इस्तेमालु न थी हुजे, कुराड़ी बि न हुजे, सफ़ा वाउड़ी बि न हुजे, जवान हटी कटी हुजे, एॾो वॾो ख़फ़ो छो करायो वियो, हुनखे यको ज़लील कयो वियो ॻोल्हण जे लाइ, या ॻोल्हे ॻोल्हे मसहत कयूं। अल्लाह ताला जेकॾहिं चाहे हा त वहीअ जे ज़रिए या मूसा अलैहिस्सलाम सां डायरेक्ट हम कलाम हो, मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे ज़ात सां हुते ॿुधाए छॾिया, मसइलो हल थी वञे हा। एॾो वॾो ख़फ़ो छो कयो वियो? सुवालु आहे इहो सम्झण जे लाइ। उनजो जवाबु इहा त अल्लाह तबारक व तआला जूं जेके हिकमतूं आहिनि उहे ज़रूरी न आहिनि त इंसान खे बि मालूम हुजनि। हर शइ अल्लाह तबारक व तआला जी हिकमत सां ॿधल आहे, का बि शइ हिकमत खां ख़ाली कोन्हे।
ऐं इहो बि ज़रूरी कोन्हे त इंसान जे अकुल में एतिरियूं सलाहियतूं हुजनि, ताक़त हुजे जो अलाह ताला जी हिकमतुनि खे सम्झी वठे। इहो बि ज़रूरी कोन्हे, कोन था सम्झी सघूं शायदि। तॾहिं अलाह तबारक व ताला उन्हनि शयुनि जी हिकमतुनि खे, उन्हनि जे राज़नि खे बयानु न कयो, त पोइ उन्हनि जे पोयां बि न पइजे त बहितर आहे। हक़ीक़ी जवाबु इहो आहे। पर किथे किथे बुज़ुर्गनि लिखियो आहे, शायदि इसराइली रिवायात में अची वञे इहो जवाबु, त उन ज़माने में हिकिड़ी पोड़ी औरत हुई, झंग में रहंदी हुई, जंहिंजो घर वारो वफ़ात करे वियो। पुटु हुयोसि हिकिड़ो, सो बि थंज ते। हाणे जॾहिं उहो आस्ते आस्ते वॾड़ो थियो, उन हिकिड़ीअ पोड़ीअ खे घर जे अंदरि उन ॿार जे तातण पालना जे लाइ हिकिड़ी ववड़ी हुई, जेका हाणे अची करे लाग थी। हिन जे ज़रिए माश ज़िंदगी गुज़ारण जे लाइ इंतिहाई परेशानी हुई। अलाह ताला खां उहा दुआ घुरंदी ईंदी त या अल्लाह, हिन मुंहिंजे बचिड़े जो को नसीबु सुठो कर। मुंहिंजो घर वारो त वियो। पोइ अलाह ताला इहो हिकमत जो हिकिड़ो राज़ इन ई अंदाज़ तहत ज़ाहिर फरमायो त उहा हिकिड़ी उहा गऊं हुई उन वटि, जेका अलाह ताला बयानु कई, जंहिंजी सिफ़तूं बयानु कयूं। ॻोल्हे ॻोल्हे वञी करे उन गऊं ते पहुता। पोइ उन जी गऊं जी क़ीमत बि तमामु वॾी लॻी, आम गाउनि खां, गाए माल खां तमामु वॾी क़ीमत लॻी। जो उहा क़ीमत उन पोड़ीअ खे मिली त उन जे बचे जी ज़िंदगी ठही वई। ग़ालिबन इसराइली रिवायात में इहो वाक़ियो अचे थो। बाक़ी हक़ीक़ी तौर ते अलाह तबारक व ताला पंहिंजे हिकमतुनि खे पाण ॼाणे। ॿिए नंबर में सवाल सम्झण जे लाइ ई थींदो आहे त अलाह तबारक व ताला इंसान जे दिलि खे पथर सां तशबीह ॾिनी आहे। इंसान जे दिलि खे पथर सां तशबीह ॾिनी आहे त इंसान जी दिलि पथर, ख़ुसूसन बनी इसराइल वारनि खे। छा वाक़ई इंसान जी दिलि पथर सां मुशाबत रखे थी? पथर त अहिड़ी शइ आहे जंहिंमें शऊर ई कोन्हे। इंसान जी दिलि, दिमाग़ सम्झे थो, इंसान वटि वॾो अकुलु आहे, इंसान खे वॾो शऊर आहे, वॾी सम्झ आहे, अकुलु आहे, इल्मु आहे। पथर खे त कुझु बि कोन्हे। पथर वटि न इल्मु आहे न अकुलु आहे। पोइ इहो पथर कीअं थो फाटे? इहो पाणी थो पैदा करे, घणो या थोरो, या ख़ुदा जे ख़ौफ़ खां किरी पवे? छा अलाह ताला जो ख़ौफ़ पथर महसूसु करे थो छा? पथर खे इहो हिसो आहे छा? इहो सुवालु आहे हिकिड़ो सम्झण जे लाइ। जवाबु हुनजो वाज़े लफ़्ज़नि में पियो आहे त बिल्कुलु पथर खे शऊर आहे, अलबत्ता इंसान जेतिरो खणी कोन्हे, पर शऊर आहे। इहे पथर अलाह ताला जी तस्बीह बयानु कनि था। तव्हां ॿुधो हूंदो, मिसाल तौर ते हिकु दफ़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े पथर जे भरिसां गुज़रिया, त उन पथर मां रोअण जो आवाज़ु पियो अचे। मूसा अलैहिस्सलाम लठ पंहिंजी जबल में ई हणी उन सां मुख़ातब जो ॻाल्हायो, जबल जी साईं, तुंहिंजे अंदरां रोअण जो आवाज़ु थो अचे, छा सबबु आहे? पथर मां आवाज़ु आयो त साईं, जंहिं ॾींहं खां वठी न अल्लाह तबारक व ताला इहा ॻाल्हि बयानु कई आहे त जहन्नम खे मां तयारु कयो आहे, वक़ूद हन्नास वल हिजारा, जंहिं जहन्नम जो ॿल पथर ऐं माण्हू हूंदा, उन ॾींहं खां वठी मूंखे डपु आहे त उहे जहन्नम वारा पथर, जंहिंसां जहन्नम जो ॿल, जहन्नम जी बाहि मचाई वेंदी, ॿल बणायो वेंदो, उहे पथर हले मुंहिंजा न हूंदा। उन ॾींहं खां वठी मां ख़ुदा जे ख़ौफ़ ऐं डप खां रहंदो आहियां। ग़ालिबन ईसा अलैहिस्सलाम या उमर रज़ी अलाह ताला जे बारे में ईंदो आहे त पथर मां रोअण जो आवाज़ु। जीअं ॿियो मिसाल ॾियां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आॾो ग़ालिबन अबू जहल हथ जे अंदरि का शइ लिकाए करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो ज़ाहिर कयो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन मुंहिंजे हथ में छा आहे? जेकॾहिं तूं ॿुधाए वहीं त तो ते ईमान आणींदुसि। अलाह जे रसूल फरमायो, मां तोखे छा ॿुधायां? इहा जेका शइ तुंहिंजे हथ में आहे, उहा जेकॾहिं मूं ते कलमो पढ़े पोइ त बसि। उन हथ जे अंदरां आवाज़ु आयो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हथ जो खोलियईं त अंदर में पथरियूं हुयूं, जिन पथरियुनि कलमो पढ़ियो। त ॾिसो, उन्हनि खे शऊर आहे, अलबत्ता इंसान जेतिरो कोन्हे, पर जेतिरो उन जे हिसे भाङे में अचे थो। जीअं अलाह ताला फरमायो, वइन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहु। हर शइ अलाह ताला जी तस्बीह बयानु कंदी आहे, पर तव्हां उन्हनि जी तस्बीहात खे सम्झी नथा सघो। कख, पन, पत्थर, भितर, हवा, सर्दी, गर्मी, जेके असांखे महसूसु थियनि थियूं, जिन खे जिस्म बि कोन्हे, अलाह जी फरमायो जेका बि शइ आहे उहा मुंहिंजी तस्बीह बयानु करे थी। का बि शइ अहिड़ी कान्हे जेका मुंहिंजी तस्बीह बयानु न करे, पर तव्हां उन्हनि जी तस्बीह सम्झी नथा सघो।
माना इंसान खे एतिरो शाऊर अकुल इल्मु कोन्हे को जो इन्हनि शयुनि जी ख़ुफ़िया हिस्सा ऐं उन्हनि जी ताक़त खे शऊर खे सम्झी सघे आहे ज़रूरु त पोइ तॾहिं त अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि जो हिसो इंसान जे ॾाढो बयानु कयो आहे त इन्हनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। पोइ कॾहिं कॾहिं अलबत ईअं बि कोन्हे त सभु पथर जेके जबल तां किरंदा आहिनि उहे ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे, कुझु पंहिंजे तबाही फितरत जे करे बि जेको बीठो आहे उन जूं चक मज़बूती चंबड़णु ख़तमु थी वियो त आस्ते आस्ते ढिलो थियो त किरी पियो, या को हवा जो झूठो लॻुसि किरी पियो, पत्थर सां टकरायो किरी पियो, कंहिं तां छापड़ खाई किरी पियो, थी सघे थो। छो त अल्लाह तबारक व तआला मिन्हा जो लफ़्ज़ बयानु फरमायो आहे। कुझु पत्थर, सभु न, कुझु पत्थर ख़ुदा जे ख़ौफ़ खां चीरजी पवंदा आहिनि, पाणी फुटाईंदा आहिनि, कुझु ख़ुदा जे ख़ौफ़ खां थोरो पाणी, कुझु ख़ुदा जे ख़ौफ़ खां किरी पवंदा आहिनि, सभु बि न, पर आहे त सही शऊर इंसान में इन्हनि पत्थरनि जेतिरो शऊर हुजे त बि ख़ुदा जे ॾाढो इंसानु झुकी पवे, पर अफ़सोस इंसान में एतिरो बि कोन्हे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे बि इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ ख़ुदा जो ख़ौफ़ जेको इंसान जे दिलि में हुजणु घुरिजे अल्लाह पाक उहो नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाह।